बी ख़बर शामिल कंदासीं। अहम इंकशाफ बाबति अवां ताईं ख़बर पहुचाईंदासीं, अवां खे अपडेट कंदासीं। त अहम ख़बर आहे मेहरान यूनिवर्सिटी जे हवाले सां अवां खे ॿुधायूं पिया त अहम इंकशाफ साम्हूं आयो आहे। जाम शोर मां ही ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। मेहरान यूनिवर्सिटी पारां 1,05,20,000 रुपयनि जे 3 कमनि जा टेंडर ठीको मनपसंद कंपनीज़ खे ॾियण जो इंकशाफ थियो आहे। मेहरान यूनिवर्सिटी पारां 1,05,20,000 रुपयनि जे 3 कमनि जा टेंडर ठीको मनपसंद कंपनियुनि खे ॾियण जो इंकशाफ साम्हूं आयो आहे। डिप्टी डायरेक्टर पारां अवां खे अपडेट कयूं पिया। मनपसंद माण्हुनि खे टेंडर ॾियण जो इंकशाफ थियो आहे। वाटर सेंटर में रिसर्च जो सामान ख़रीद करण लाइ 50 लख रुपयनि, रिसर्च जर्नल पेपर छपाइण लाइ 3,10,000 रुपया जा टेंडर ओपन करण जी दावा कई वई आहे। ख़बर अवां ताईं पहुचाए पिया नाज़रीन। डिप्टी डायरेक्टर प्रोक्योरमेंट जे ऑफिस में टेंडर ओपन करण दौरान मनपसंद ठेकेदारनि खे घुराए टेंडर ओपन करण बदिरां रिश्वत एवज़ ॾियण जो इंकशाफ थियो आहे। ₹25,10,000 रुपयनि जा गोल्ड मेडल, सिल्वर मेडल ऐं शील्ड ख़रीद करण लाइ टेंडर ख़ासि कंट्रोलर ऑफिस जे बंदि कमरे में खोलिया विया आहिनि। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे जाम शोरो खां KTN न्यूज़ जो रिपोर्टर अज़ीम बारेजो। जी अज़ीम। यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग टेक्नोलॉजी पारां 1,05,20,000 रुपयनि जा 3 कमनि जा टेंडर जारी किया विया आहिनि। मेहरान यूनिवर्सिटी जे डिप्टी डायरेक्टर प्रोक्योरमेंट जेको नदीम सुमरे पारां यूनिवर्सिटी जे 24 कॉन्वोकेशन लाइ गोल्ड मेडल, सिल्वर मेडल ऐं शील्ड ख़रीद करण लाइ 26,10,000 रुपया, जैसे वाटर सेंटर में रिसर्च सामान खरीद करण लाइ 50 लख रुपयनि ऐं रिसर्च जर्नल पेपर छपाइण लाइ 30,10,000 रुपए जा टेंडर ओपन करण जी दावा कई आहे। मगर डिप्टी डायरेक्टर प्रोक्योरमेंट जी ऑफिस में टेंडर ओपन करण बदिरां मनपसंद ठेकेदारनि खे घुराए संदसि बंदि कमरे अंदरि जेको रिश्वत एवज़ टेंडर ॾियण जो एम इंकशाफ थियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, कुझु ॾींहं पहिरियां 3 कमनि लाइ जेको आहे हिकु अख़बारनि में इश्तिहार जारी कयो, जंहिंमें तारीख़ ॼाणाई त फलाणी तारीख़ ते जेको टेंडर ओपन थींदा। जॾहिं मेहरान यूनिवर्सिटी जे जॾहिं टेंडर ओपन थिया त KTN न्यूज़ जी टीम जॾहिं उन टेंडर ऑफिस में पहुती त उते प्रोक्योरमेंट जे जेको डिप्टी डायरेक्टर नदीम आबासी पारां KTN न्यूज़ जी टीम खे जेको अंदरि न छॾियो, जंहिंखां पोइ ॿुधायो वियो त कंपनियूं जेके 3 कंपनियुनि खे जेको असां ठीको ॾेई छॾिया आहिनि, उनमें जेको 50 लख रुपए जो वाटर सेंटर रिसर्च सामान ख़रीद करण लाइ 2 कंपनियुनि PCM इलेक्ट्रिक कराची, अतर एंड सन्स कंपनी हिसो वरितो, जॾहिं त 30,10,000 रुपयनि जो रिसर्च पेपर छपाई वारे कम में कंहिं बि कंपनीअ न हिसो वरितो, जॾहिं त उहो कमु कैंसल कयो। जॾहिं त 25,10,000 रुपयनि जा गोल्ड मेडल ऐं सिल्वर मेडल ऐं शील्ड ख़रीद करण लाइ टेंडर ख़ासि जेको कंट्रोल ऑफिसर जे ऑफिस में जेको बंदि कमरे में खोलियो, जंहिंमें 2 कंपनियुनि भिटाई इंटरप्राइज ऐं ब्राइट फीडर्स कंपनी हिसो वरितो। टेंडर ओपन दौरान जेको ॿुधायो वियो त टेंडर ओपन थिया आहिनि, मगर ही मेहरान यूनिवर्सिटी जे इंजीनियरिंग जो जॾहिं कमु जॾहिं KTN न्यूज़ जी टीम उन्हनि खां पुछाणो कयो त उन जेको डिप्टी डायरेक्टर प्रोक्योरमेंट जेको नदीम जेको सूमरो उन ॿुधायो त असां टेंडर ओपन करे छॾिया आहिनि, तव्हां केरु थियण वारा आहियो असां खां पुछण, मगर उन्हनि मौक़ूफ़ ॾियण खां इनकार करे छॾियो। मगर गोल्ड मेडल ऐं सिल्वर मेडल जेको प्रोकर जो ऑफिस आहे जेके डिप्टी उन जे बदिरां ख़ासि जेको आहे कंट्रोलर ऑफिस में खोलियो, छो त उहो प्रोक्योरमेंट जी जेके डिप्टी डायरेक्टर ऑफिस आहे उते ओपन करण वारा, मगर उहो उते खोलियो ख़ासि कंपनियुनि खे घुराए 3 कंपनियुनि खे घुराए उन्हनि खे जेको उते टेंडर ओपन करे रहिया। इहो बि हिकिड़ो सुवाल आहे जेको जॾहिं असांजो ठेकेदारनि सां ॻाल्हि ॿोल थी त उन्हनि चयो त असांखे हिननि बारे में का बि ॼाण न आहे, असांखे घुरायो ई न हुयो, मनपसंद कंपनियुनि खे घुराए ही टेंडर उन्हनि खे हवाले करे छॾिया आहिनि। मेहरान यूनिवर्सिटी इंजीनियरिंग ऑफ टेक्नोलॉजी यूनिवर्सिटी जो कारनामो जेको मनपसंद कंपनियुनि खे घुराए उन्हनि खे जेको आहे 1,10,00,000 रुपए जा ठीका ॾेई छॾिया आहिनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी नाज़रीन। अज़ीम बारेजो जाम शोरो खां असांखे तफ़सील ॾिना आहिनि।